सकरण मां ख़बर ॾींदा हलो त सकरण भरिसां ॻोठ दलील देरो जे रहवासियुनि ऐं मोज़िन रेस पोड़ो मला जी अॻुवाणी में गॾिजाणी रखी वई। इन्हनि ॿुधायो त असांजी ज़रई ज़मीन काफ़ी बिरादरियुनि जे कब्ज़े में आहे, जंहिंजो रिकॉर्ड असां वटि आहे ऐं असां कानूनी तरीक़े सां इन्हनि माण्हुनि खां वापसि करणु चाहियूं था, पर असांखे मनशियात जी अड़ में पुलिस जे ज़रिए कमज़ोर करण जी कोशिश कई पई वञे। छा पंहिंजो हक़ वठणु गुनाह आहे? छा असां वटि हिकु या ॿ माण्हू मेन पुड़ी हलाईंदा हुया जेका हर जाइ ते हले थी? ताज़ो 2 ॾींहं अॻु में पुनल खान पुलिस स्टेशन ऐं ॿियनि थाणनि जी पुलिस साण करे असांजे ॻोठ में का करे 9 माण्हुनि ते FIR कई वई आहे जेके सरासर ग़लति आहिनि। असां ॻोठ जा नेक मर्द रईस मुमताज़ मल्ला, रईस मोहसिन मल्ला, वॾेरो एहसान मल्ला, जिन अॼु खां ॻोठ मां हलंदड़ मेन पुड़ी बंदि कराए छॾी आहे। असां पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खे बुराइनि मां आज़ाद कयो वए, अहिड़ी का बि शइ न हलंदी। बाक़ी असां पंहिंजूं मिल्कियतूं हर हाल में न छॾींदासूं ऐं पुलिस घुरबल माण्हू असां खां घुरंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी